मठियारी लग ॻोठ अनवर शाह कोट में हिक ई खानदान अंदर केतिराई माज़ूर भाती दरपदरी फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण थी मजबूर आहिनि। हिक ई खानदान में 40 खां वधीक नाबीन, टंगन खां माज़ूर, गूंगा, दिमाग़ जी बीमारियुनि में मुब्तला भाती कंहिं मसीह जे इंतज़ार में वेठल आहिनि। मठियारी खां 2.5 किलोमीटर परे क़ौमी शाहराह जे किनारे ते वाक़िए ॻोठ अनवर शाह जे कोट हिक ई खानदान अंदर 40 खां वधीक माज़ूर दरपदरी जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि, जिन में केतिराई अखियुनि जे नूर खां महरूम, टंगन खां माज़ूर, ज़ुबान खां लाचार गूंगा ऐं दिमाग़ जे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला आहिनि, जेके हर रोज़ जीअनि ऐं मरनि था। जॾहिं त सिहत खाते ऐं ज़िले जे चूंडियल नुमाइंदनि संदन का बि परघोर न लधी आहे। उहे बीमार, लाचार, कोठाणा गुरबत जे लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि, जिन वटि न त सिहत आहे, न ई रोज़गार, न हलण फिरण जी सघ, न ई इलाज जा पैसा, जेके कंहिं मसीह जे इंतज़ार में वेठल आहिनि। जॾहिं फास्ट न्यूज़ ज़िले मठियारी जी टीम जॾहिं संदन ॻोठ पहुती त अजीब मंज़र नज़र अची रहिया हुआ। उन मौक़े ते अखियुनि जे नूर खां महरूम नाबीन नौजवान खलीक अहमद अब्बासी ॿुधायो, आउं गुज़िरियल केतिरनि ई अरसे खां हिननि ग़रीबनि जी इलाज लाइ जाॻो रहियो आहियां। मूं चीफ सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मठियारी, DC मठियारी समेत मुख़्तलिफ़ इदारनि खे दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, पर अञा ताईं असांजी वाहिर न थी सघी आहे। हिक ई ॻोठ में एतिरनि लाचार माण्हुनि जा सूर ॾिसी न आहियां सघंदो, पर ॿुधी ॿुधी दिलि झुरी पवंदी आहे। ॿिए तरफ़ अखियुनि जे नूर खां महरूम नौजवान नूर अहमद अब्बासी पंहिंजे दर्दनि भरी कहाणी कुझु हिन रीत बयानु कई आहे। हिन जो चवणु हो त मुंहिंजा 2 भाइर आहिनि ऐं 2 भेनरूं गूंगियूं आहिनि। मुंहिंजी नज़र नाहे, मुंहिंजी माउ बेवा आहे। हाणे 7 भातियुनि जो वज़न कुल्हे ते आहे। असां वटि न को रोज़गार आहे, न वरी इलाज जेतिरा पैसा। असांखे न केरु रिश्तो ॾींदो आहे, न ई केरु वठंदो आहे। हाणे ज़िंदगी मां तंग थी चुका आहियूं। होॾां ॻोठ जे ॿिनि माज़ूरनि अहद अली, अबूबकर, नूर हसन, मंज़ूरा, फरहाना, उमेरा, सोहिल, सिकंदर, जवाद, सदीका, कुबरा, रिहान अली, ज़ाहिद हुसैन, सजाद अली, शाहिद, साइमा, जेके मुख़्तलिफ़ बीमारियुनि सबबि ॻाल्हाइण खां लाचार हुआ, उन्हनि पंहिंजा सूर निमाणनि इशारनि में बयानु कया, जन जे इशारनि मां महसूस थी रहियो हो त ज़िंदगी मां नाउमीद बणिजी चुका आहिनि। संदन मसला बयानु कंदे ॻोठाणे इजाज़ अली अब्बासी चयो त गुज़िरियल केतिरनि ई अरसे खां हिन माज़ूर ॻोठड़नि जी हालत ॾिसी दिलि जा रत ॻोढ़ा रोए थी। ही न जीअरनि था न मरनि था। असांखे अफ़सोस थिए थो त सिहत खाते वारा हिननि जी मदद कनि, न त हिते जे चूंडियल नुमाइंदनि हिननि जी सार लधी आहे। असीं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, वज़ीर आज़म पाकिस्तान, वज़ीर आला सिंध, हाई कोर्ट खां अपील था करियूं त हिननि जे इलाज लाइ जोगा क़दम खयां वञनि, त जीअं ही बि दुनिया जे ॿियनि माण्हुनि जीअं ज़िंदगी गुज़ारे सघनि।